पनो आकिल मां ख़बर ईंदा हलूं त पनो आकिल में नेशनल हाईवे अथॉरिटी NHA जी संगीन गफ़लत सबब क़ौमी शाहरा मौत जो मैदान बणिजी चुकी आहे। ख़तरनाक ऐं गैर कानूनी कटुन सबब ट्रैफ़िक हादसा रोज़ जो महमूल बणिजी विया आहिनि। ताज़नि वाक़िअनि मूजिब अध कलाक जे अंदर ॿ अलॻ-अलॻ रोड हादसा पेश आया, जिन में हिकु शख़्स सख़्त ज़ख़्मी थी पियो जॾहिं त हिकु नौजवान जी टंग कटिजी वञण सबब संदसि हालत इंतहाई ॻणती जोगी थी पई, जंहिंखे फौरी तौर सखर रेफर कयो वियो। ज़रिए मूजिब क़ौमी शाहरा ते क़ाइम गैर कानूनी कटुन सबब सिर्फ़ 15 ॾींहनि अंदर 30 खां वधीक ट्रैफ़िक हादसा पेश अची चुका आहिनि, पर इन बावजूद NHA ख़ामोश तमाशाई बणियल आहे। शहरनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर गैर कानूनी कट ख़त्म करे क़ौमी शाहरा खे महफ़ूज़ बणायो वञे, जीअं वधीक क़ीमती जानियूं बचाए सघजनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।